माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो अगस्त 2021 पेश खिदमत है सिलसिले तारीख़ ऐं समाजियात मां मंजूर थहीम जी तहरीर रनी कोट विसारियल तहज़ीब जी ॻोल्हा। आवाज़ साकिब अबरो। रनीकोट सिंध जी सरज़मीन ते क़ाइम क़दीम तहज़ीब, जंहिंजे आसारनि मां मालूम थींदो त हीउ परगि॒णो कंहिं क़दुरु आसूदो, हिकमत अमलीअ तहत कंहिं क़दुरु अहम ऐं कंहिं क़दुरु विसारियल आहे। हिन जी तारीख़ी अहमियत उन वक़्तु महसूस थींदी जॾहिं अव्हां हिन तहज़ीब जे फ़न तामीरात जे शाहकार बुर्जनि ते बीही कुझु मिंटनि लाइ उन दौर में हलिया वञो जंहिं दौर में हिन क़दीम अजूबे जी तामीर थी रही हुई। ज़ाहिर आहे त कुझु माण्हुनि जो त ही कमु थी नथो सघे। इन कम में केतिरा ई माण्हू केतिरा ई हथ कमु करे रहिया हूंदा। इन जो अंदाज़ो हिन जी पखेड़, हिन जी जोग्राफी, आर्ट ऐं मालूमात जे वसी ज़रियनि मां लॻाए सघिजे थो। हीउ शानदार कोट हिकु मुनज़्ज़म तंज़ीम खां सवाइ मुमकिन ई नाहे। हीअ सिंध आहे जंहिं लाइ चयो वेंदो आहे त हिते टूरिज़म जे नाले का शइ नाहे। हक़ीक़त हीअ आहे त सिंध पंहिंजी शानदार तहज़ीब जी ओहिञाण आहे, जंहिंजे हर तरफ़ खां शानदार तारीख़ी माग मकाननि, ढंढुनि, जबलनि, रेगिस्तानी इलाइक़नि सां आसूदे हुजण बावजूदु मुल्क जी ब्यूरोक्रेसी, वॾेराशाही, हाकमाना ऐं तहकुमाना रवैयनि सबबि ग़ुर्बत जो शिकार आहे। ये हुकूमतूं एतिरे क़दुरु साइंस, आर्ट, अदब, तारीख़ दुश्मन आहिनि जो फ़न तामीरात जी शाहकार रनीकोट हैदराबाद खां 60 किलोमीटरनि ते ऐं कराचीअ खां 200 किलोमीटरनि जे फ़ासिले ते हुजण बावजूदु केतिरनि माण्हुनि जे विज़िट खां महरूम आहे। पर जेके माण्हू हिते पहुचनि था उन्हनि खे सफ़र दौरान जेके मुश्किलातूं दरपेश अचनि थियूं उन मां केतिरा त अध रस्ते मां वापसि थी वञनि था, छाकाणि त मेरी कोट ताईं मुनासिब रस्तो न हुजण ऐं मालूमात जा पूरा ज़रिया न हुजण करे वापसि थियनि था। रनीकोट रुगो तारीख़ी कोट नाहे, पर ही तहज़ीब ऐं आसूदी माथिरी आहे जेका कंहिं वक़्तु ज़िंदगीअ जी बुनियादी ज़रूरतुनि सां मालामाल हुई। आबपाशीअ जा ज़रिया, जबल, तलाव, बाग़, फ़सुल, रहाइश लाइ पक्को निज़ाम मेरीकोट, शेरगढ़, मोहनकोट, शराकती निज़ाम, मुनज़्ज़म सिपाह, आर्ट ऐं फ़न तामीरात जा माहिर, जंगी हिकमत अमली जा अॻवान, ही सभु हिन परगि॒णे जो हिस्सो हुआ। का बि हुकूमत जेकॾहिं संजीदगीअ सां हिन जे मुख़्तलिफ़ पासनि ते कमु करे हा त यक़ीनन पूरी दुनिया जा माण्हू हिन आसूदी तहज़ीब ॾांहुं छिकिजी अचनि हा। मूंखे इन ॻाल्हि जो यक़ीन आहे त जेके बि माण्हू रनीकोट आया आहिनि उन्हनि जी दिलि में हिन तहज़ीब लाइ वॾी इज़त ऐं एहतराम पैदा थियो हूंदो त वरी मौजूदा सरकार लाइ इन क़दुरु वधीक मलामत, धिकार, तहज़ीब तमदुन खां वांझल बल्कि दुश्मन वारो अहसास पैदा थियो हूंदो। ऐं छो न पैदा थिए? सिंध जा 3 आसूदा इदारा हिते पंहिंजी तरह सां कमु करे रहिया आहिनि। एंडोवमेंट फंड, कल्चरल डिपार्टमेंट ऐं वर्क्स डिपार्टमेंट। अव्हां खे ॿुधाईंदो हलां, हिननि इदारनि जा कर्ता धर्ता के ॿिया न असां मां असांजी ॿोली ॻाल्हाइण वारा आहिनि। हिननि हिन विरसे जी जंहिं तरह शिकिल बिगाड़े छॾी आहे ऐं उनखे जंहिं तरह सरकारी कारिंदनि जी सिर्फ़ महफ़िलुनि लाइ इस्तेमालु कयो आहे उनखे ॿुधी असांजो कंधु शर्म खां झुकी वञे थो। हक़ीक़त हीअ आहे दोस्तो, रनीकोट हिकु शानदार तारीख़ी एंटिक ऐं आसूदी वादी आहे। हिन आसूदी तहज़ीब ऐं उन जा रहवासी जिन मुसीबतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, ख़ासि तरह आम माण्हू, ॿार, औरतूं, बुज़ुर्ग इंतिहाई मुफ़लिसीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि।
जॾहिं त सरकार हिन वक़्त ताईं हिन इलाइक़े खे न रोड ॾेई सघी आहे, न ॿारनि लाइ तालीम ऐं इलाज जो बंदोबस्तु करे सघी आहे। ईअं लॻंदो हीउ इलाइक़ो कंहिंजी तरजीह में ई नाहे रहियो। मक़ामी रहवासी इंतिहाई मुफ़लिसीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि जे ॿारनि जी इहा हालत ॾिसी हाव में चक जियां लॻे थो। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।